यूसी चूअर जमाली जे सतावा बरसा क़ाइम ॻोठ हुसैन मला जे बरसात मुतासिरीन ॻोठनि पारां इमदाद न थियण ते ऐं बरसाती पाणी न निकाल थियण ख़िलाफ़ एहतिजाज। चूअर जमाली जी सतावा बरसा क़ाइम ॻोठ हसन मला जे रहवासी हसन मला, साजन मला, इब्राहिम ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठ मां बरसाती पाणी निकाल न थियण ते इमदाद न मिलण ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज ऐं नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त इंतिज़ामिया असांजे ॻोठ खे मुसलसल नज़रअंदाज़ करे रही आहे। असांजी का बि वार न कई वई आहे। ताज़ीन बरसातियुनि पाणी अञा ताईं असांजे ॻोठनि मां नेकाल नाहे करायो वियो, जंहिं करे असांजे ॻोठ में गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ वबा ऐं बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। पर मुक़ामी इंतिज़ामिया असांजी का बि सार नाहे लधी, न ई असांजी का मदद कई आहे। इन्हनि DC सुजावल ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ मां बरसाती पाणी निकाल कराए ॻोठनि खे इमदाद ॾिनी वञे। ॿिए सूरत में सख़्त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट शौकत शाह, शाहीन न्यूज़, चूअर जमाली। तयार ई न आहे। असीं गरीब माण्हू ॿेलनि में मज़ूरी करियूं, काठियूं करियूं, बेला ॿुधी, हाणे असां किथे मज़ूरी बि करे सघूं। देवा मां हाणे केॾा वञूं, मज़ूरी बि सभु बंदि थी वियो। मुख्य कारण राशन नथो ॾिए, थो मिले, यको असां राशन थो मिले, यको असांखे पाणी था कढाए ॾियनि, यको असांजे ॿारनि खे जीत खाई आहिनि, उन दवाऊं गोरी कोन मिलनि। ऐं हाणे असीं केॾांहुं वञूं, खेर बि कोन थो मिले। जंहिंखे खणे चऊं सो ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हैदर ख़लीफ़े जो ॻोठु लिखियलु आहे, चूअर जमाली तालको आहे।